अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल मुड़ुस माण्हू जी कामयाबी तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तो, ऐं इन में जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारा आहिनि ऐं तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी बि अॼु शेयर कंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। दोस्तो मुड़ुस माण्हू ड्रामो त एॾो माण्हुनि खे वणी रहियो आहे। हाणे हिकु जहिड़ा ड्रामे जे मुक़ाबिला ॿई मतिलबु मुक़ाबले जे हिसाब सां हली रहिया आहिनि। बहरहाल मुड़ुस माण्हू यानी आशिक़ जो किरदारु, उनजी घरवारी जो किरदारु सभिनी खे वणी रहियो आहे ऐं ज़बरदस्त करेक्टरनि आहिनि ॿई। हिन टाइम जेको आहे दोस्तो इन कामयाबी माणे वरिती आहे। अञा त अॻिते ड्रामो हलंदो रहंदो ऐं मश्करनि जे ॻोठ खां बि ड्रामो अॻिते निकिरी चुको आहे। दोस्तो वॾो ॿुधाईंदो हलां त वीरन जी बस्ती तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। उन सां गॾोगॾु राबेल ड्रामो बि तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। यानी वीरन जी बस्ती जो प्रोमो जो इंतज़ारु तव्हांखे बसि 2-3 ॾींहं करिणो आहे। पोइ सूमर ते अचिणो हुयो, प्रोमो न ॾिनो ऐं ड्रामो हलणो हुयो, वरी तारीख़ चेंज थी वई। हाणे 2-3 ॾींहंनि जे अंदरि इनशाला वरी जेको आहे न तव्हांजे साम्हूं प्रोमो अची वेंदो ऐं नो टेंशन कमु थी वेंदो। ऐं राबेल जो बि टीज़र अचण वारो आहे। तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं राबेल ड्रामे जो टीज़र ईंदो ऐं राबेल 3 टीज़र ईंदा। उन खां पोइ चोथों प्रोमो, पोइ एपिसोड हलायो वेंदो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿई ड्रामा हिकु बहितरीनु ऐं मुक़ाबले जा ड्रामा आहिनि। जॾहिं बि हलंदा ॿई गॾु ई हलंदा। यादि कजो तव्हां लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो।